हाणे छेणा वांगुरु मुंहुं करे रोई रहियो आहे। तव्हां ख़बर आहे हिन जो पघार घणो आहे? 40 लख रुपया हिन जो पघार आहे। वर्ल्ड कप को अॻु में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे चयो जे मूंखे सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में ए कैटेगरी न ॾींदो त मां वर्ल्ड कप न खेॾंदुसि। उन्हनि मजबूर थी करे हिनखे ॾिनो। हाणे हिन जो 40 लख पघार आहे। मुख़्तलिफ़ एजेंसियुनि सां हिन 14 करोड़ रुपयनि जो कॉन्ट्रैक्ट अलॻि कयो आहे। उन खां अलावा इहे पुलिस में PTCL या PI या बैंक में हिन जूं नौकरियूं अलॻि आहिनि। हिन खे मेडिकल अलाउंस अलाए छा छा टिकेटूं बि मुफ़्त में आहिनि। ऐं हीउ अनफिट हुयो, पोइ बि हिन खे शामिलु कयूं। तव्हां इंग्लैंड जा खिलाड़ी ॾिसो, न्यूज़ीलैंड जा खिलाड़ी ॾिसो, अफ्रीका जा, जॾहिं हू पंहिंजे उरूज ते हूंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असीं पंहिंजे मुल्क जो नुमाइंदगी नथा करे सघूं त क्रिकेट छॾनि था। तव्हां ऑस्ट्रेलिया जो जेको आहे सो अॻोणो कैप्टन ॾिसो, ओपनर बैट्समैन, हिननि खां भलो त शानवाज़ ॾाणी खे जेको आहे सो शामिलु कयो आहे, हू वर्ल्ड कप खेॾे आहे। हिननि खां त भलो परफॉर्मेंस ॾे आहे न।